टंडबागो जे मशहूर शाइर ॾाढ़ू ॾुखायल जी ॾुखोईंदड़ ज़िंदगी क़यादत खां मदद जी अपील। टंडबागे जो मशहूर शाइर ॾाढ़ू ॾुखायल जे पंहिंजी शाइरी ज़रिए शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो सां मोहबत ऐं अक़ीदत जो इज़हार कयो। अॼु इंतिहाई ॾुख भरी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। ॾाढ़ू ॾुखायल जेको पीपल्स पार्टी जो पक्को ऐं नज़रियाती जाइलो रहियो, अदब जे मैदान में पंहिंजो वॾो नालो कमाए चुको, पर अफ़सोस जो अॼु ताईं खेसि न को सरकारी क़दुरु मिलियो, न का मुआशी सहायता। हू ॿुधाए थो त हिन वक़्तु संदसि वटि न को रोज़गार आहे, न को पंहिंजो ज़ाती घर अथसि। सख़्त सर्दी जी मौसम में जॾहिं बचण लाइ छत बि मौजूदु न हुजे त हिकु पीउ जे दिलि ते छा गुज़रंदी हूंदी, उहो रुॻो हू ई सम्झी सघे थो। बेरोज़गारी सां गॾु बीमारियुनि में हिन खे वकोड़े छॾियो आहे, जेकर ज़िंदगी वधीक मुश्किल बणिजी वई आहे। इन सूरतहाल ते इनके सकाफ़ती वज़ीर ऐं पीपल्स पार्टी जी मरकज़ी क़यादत सां सख़्त शिकायतूं आहिनि। उन्हनि दर्दनि ऐं उमेदुनि सां शाइर ॾाढ़ू ॾुखायल अॼु सोशल मीडिया सेंटर सिंध जे टंडबागो ऑफिस पहुतो, जिते हुन पंहिंजे ॾुखनि जो दास्तान मीडिया आॾो रखियो। वधीक ॾिसंदा हुन जी ज़बानी। ॾाढ़ू ॾुखायल असांजे सोशल मीडिया सेंटर ते तव्हांजो कीअं अचणु थियो, छा मुतालबो आहे? जीअं त मक़ामी शाइर मक़ामी फ़नकार ॾाढ़ू ॾुखायल सोशल मीडिया सेंटर ते अॼु बेवसी जे करे हिते पहुतो आहियां। ऐं टंडबागे जो मक़ामी शाइर मक़ामी फ़नकार ऐं हिन वक़्तु तकलीफ़ में तमामु 2 साल थी रहिया, शुगर ब्लड प्रेशर जी बीमारी ऐं मूंखे वकोड़े वई आहे ऐं मूं वटि एतिरो वसाइल कोन्हे जो दवाऊं कराए सघां ऐं मुंहिंजे घर जी छित बि उहा बि कोन्हे हिन सर्दी जे मौसम में। ऐं ईअं मुंहिंजा बचा ईअं सर्दी जे मौसम में वेठा आहिनि ऐं मुंहिंजी न्याणी जेका आहे उनजी शादी कराइण वारो हुउसि, पर साल डिसंबर जी राति मूंखे मुंहिंजो जेको ॾाज जो सामान हो सो खजी वियो, मूंखे वापसि न थी सघियो। अॼु बि संगत जो मेंबर आहियां ऐं मूं काफ़ी लेटर साईं ज़ुल्फ़कार शाह खे मोकिलिया आहिनि, पर उन्हनि जी मूंखे मोट कोन मिली आहे। पीपल्स पार्टी जो ज़ियारो थी रहियो आहियां ऐं आमिरत ज़िया जे दौर में मूं एहतिजाज कया, मूं जेल ॾिठा ऐं मूं जनाब ज़ुल्फ़कार अली भुट्टे ते शाइरी लिखी, मूं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब ते शाइरी लिखी, बिलावल भुट्टो ते शाइरी लिखी ऐं मुंहिंजी का बि सार न लधी वई। इन करे अॼु सोशल मीडिया सेंटर ते पहुतो आहियां त साईं ज़ुल्फ़कार अली शाह सकाफ़त जे मिनिस्टर खे अपील थो करियां त मूं ग़रीब जी सार लधी वञे। ऐं असांजो दोस्त अमीर मदर साहिबु जेको मूंखां लेटर खणी ईंदो चई हुते साईं ज़ुल्फ़कार शाह ताईं पहुचाईंदुसि, उन में उमेद रखां थो ऐं असांजो बहितरीनु घरोड़ शाइर ग़रीबनि जी सार लहण वारो अमन सोलवी शाइर बि आहे, उनखे मां अपील थो करियां। ऐं ॿिया सर्दी वारा जेके आहिनि मुंहिंजा दोस्त, उन्हनि खे मां अपील थो करियां त मूं ग़रीब जी सार लधी वञे त उन्हनि जो दुआ घुरंदुसि। ॾाढ़ू ॾुखायल जो चवणु आहे त सॼी ज़िंदगी शाइरी पार्टी ऐं अवामी लाइ जदोजहद कंदे गुज़ारी, पर अॼु जॾहिं पाण ॾुखे वक़्त में आहियां त को बि पुछण वारो न आहे। मां सिर्फ़ु एतिरो थो चाहियां त मुंहिंजे बचड़नि खे छित, रोज़गार ऐं इलाज मिली सघे। सुवाल इहो थो थिए त छा असांजो समाज ऐं हुक्मरान उन्हनि फटकारनि खे विसारे छॾींदा जिन पंहिंजो कलम सां तारीख़ लिखी, या अञा बि वक़्तु आहे जो ॾाढ़ू ॾुखायल जहिड़नि माण्हुनि जी सार लहिजे। रिपोर्ट सलमान खोसो, टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान, सोशल मीडिया सेंटर सिंध, टंडबागो।